खाना बदोश राइटर्स कैफ़े पारां 8हों अयाज़ मेलो अॼु खां हैदराबाद में लगायो पियो वञे। 3 ॾींहनि वारे रंगारंग मेले जो इफ़्तिताह सक़ाफ़त खाते जो सूबाई वज़ीर सैयद सरदार शाह कंदो। अयाज़ मेले दौरान शेख अयाज़ जी ज़ाती ज़िंदगी तोड़े इल्मी अदबी ख़िदमतुनि खे उजागर कयो वेंदो। अयाज़ मेले में ॿिया कहिड़ा सेशन थींदा, उन हवाले सां मेले जी ऑर्गेनाइज़र इरफाना मल्हा SS न्यूज़ सां ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो त ॾिसूं था। ही जेको असांजो 8हों अयाज़ मेलो आहे, 8 साल मुसलसल असां ही करे रहिया आहियूं। हमेशह वांगी असां कोशिशि कंदा आहियूं त हिन मेले में अदबी वहकुनि सां गॾोगॾु जेके जदीद दौर जा सिंध खे या पाकिस्तान अंदरि जेके इशूज़ आहिनि उन्हनि ते बि ॻाल्हि ॿोल कयूं ऐं फ़िक्री वहकू बि कयूं ऐं शाइरी बि हुजे ऐं रागो रंग जी महफ़िल बि हुजे। छो त शेख अयाज़ न सिर्फ़ु सिंध जो शाइर आहे पर सिंध जो फ़िक्री सूंहों पिणु आहे। तंहिंजे करे उन जे शान शान असां हिकिड़ो इवेंट सेलिब्रेट करणु चाहींदा आहियूं। ॿियनि सालनि जे जॾहिं कोविड आयो तॾहिं अयाज़ मेलो असां 2 ॾींहं कयो हुयो ऐं हिन साल जेका सिंध में शदीद तबाह कंदड़ ॿोॾि आई आहे उन जे नतीजे में असां पंहिंजे जेको मेलो आहे 5 ॾींहं जे बजाए उनखे 3 ॾींहंनि ते रखियो आहे त जीअं उन ते जेको ख़र्चु आहे 5 ॾींहंनि जे हवाले सां उहो तमामु घणो हो ऐं असांजा स्पॉन्सर जेके आहिनि उन्हनि जो प्राइमरी जेको हिन महिल पेरियारिटी आहे इवन असांजी पंहिंजी बि आहे उहा ॿोॾि मुतासिरनि जी सहायता आहे। तंहिंजे करे असां हिन वारे जेको बि असांजो मेलो थी रहियो आहे उहो 99% कल्चर डिपार्टमेंट जे सहकार सां ऐं स्पॉन्सर सां थी रहियो आहे। हिन मेले में असांजूं तक़रीबन 20 निशस्तूं आहिनि जंहिंमें किताबनि जा महूरत आहिनि, 9 किताबनि जा महूरत आहिनि, जंहिंमें जेके पाकिस्तान जा मायानाज़ दानिश्वर आहिनि, हमज़ा अलवी जो किताबु आहे, नाज़िर महमूद जो किताबु आहे, सिंधीअ में शेख अयाज़ जे जेको आहे सो तनक़ीदी ऐं तहक़ीक़ी जाइज़ो किताबु आहे, उन जो जेको आहे सो लॉन्चिंग आहे। उन खां पोइ जेके फ़िक्री वहकूं आहिनि उन में मीडिया खे जेके हिन दौर में चैलेंजिस आहिनि जंहिंमें सवें सहाफ़ी असांजा बेरोज़गार थिया आहिनि उन ते बि असां हिकिड़ो सेशन रखियो आहे। असां जमहूरियत जे हवाले सां जेको गुज़िरियल पूरो साल पाकिस्तान में हिकिड़ो बहरान रहियो आहे असां उन ते बि हिकिड़ो सेशन रखियो आहे। ऐं सोशल मीडिया ख़ासि तौर ते असांजो नौजवान वॾे तादाद में सोशल मीडिया खे इस्तेमालु करे थो ऐं सोशल मीडिया ते खे हिकिड़ो मुसबत तरीक़े सां जेको उन जो इस्तेमालु रहियो आहे ॿोॾि जे दौरान बि असां ॾिठो, तहरीकुनि में बि ॾिठो त उन ते बि जेके सोशल मीडिया ते एक्टिव असांजा नौजवान आहिनि उन्हनि ते बि असां हिकिड़ो सेशन रखियो आहे। उन सां गॾोगॾु असां हिकिड़ो सेशन रखियो आहे ॿोॾि ते, छो त ॿोॾि हिन महिल सिंध में को बि अहिड़ी सेलिब्रेशन नथी करे सघिजे जिथे असां पंहिंजे ॿोॾि मुतासिरनि जेके ख़ानदान आहिनि, जेके उन्हनि जा अहंज आहिनि, उन्हनि जा रंज आहिनि, उन्हनि जूं तकलीफ़ूं आहिनि, उन्हनि जो ज़िक्र न कयूं। त असां ॿोॾि ते बि हिकिड़ो सेशन रखियो आहे ऐं उन में ख़ासि तौर ते असां जेको इन खां रिलीफ खां पोइ जेको रिहेबिलिटेशन हूंदो आहे, ॿीहर आबादकारी जो जेको दौरु आहे उन सां वाबस्ता जेके माण्हू आहिनि उन्हनि खे असां इनवाइट कयो आहे। शेख अयाज़ जे हवाले सां असां शेख अयाज़ जी सिंध सां मोहबत, शेख अयाज़ जो इश्क़ आहे, शेख अयाज़ जी माउ ॿोलीअ लाइ पंहिंजी मदर टंग लाइ जेके पंहिंजे हुन ते हमेशह हू नाज़र हकमत हुजे, तुर्कीअ जो शाइर हुजे, लोरका हुजे, हू हर उन शाइर लाइ इंतिहाई घणी मोहबत रखे थो जेको पंहिंजे ॿोलीअ सां मोहबत करे थो। त असां उहो हिकिड़ो सेशन रखियो आहे। त इन हवाले सां असां वटि 20 उहे निशस्तूं आहिनि। असां वटि शेख अयाज़ जा अफ़साना पहिरियों दफ़ो असां उन्हनि जी रीडिंग्स रखी आहे ड्रामाई अंदाज़ में। अॻे साल असां ड्रामो पेश कयो, उन वारे अफ़साननि खे असां कयो आहे। तहतुल लफ़्ज़ शाइरी रखी आहे। असां वटि 3 महफ़िल जेको रक़्स अयाज़ जा सेशन आहिनि जंहिंमें पाकिस्तान जी मायानाज़ डांसर सुहाई अबड़ो पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदी, उन सां गॾोगॾु सिंध जो नौजवान सूफ़ी सत्तार जेको शेख अयाज़ जी शाइरीअ ते पंहिंजो रक़्स पेश कंदो ऐं असांजी शागिर्द आहिनि, हिकिड़ो नंढिड़ो टीनेज ग्रुप आहे, उन्हनि पिणु शेख अयाज़ जे शाइरीअ ते हिकिड़ो नंढो रक़्स वारो टेबलो ठाहियो आहे, उहो बि पेश कयो वेंदो। त टोटल 30 जे क़रीब असांजूं निशस्तूं आहिनि जंहिंमें 9 किताबनि जा महूरत आहिनि, ॿियूं फ़िक्री वहकूं आहिनि, इहे सभु उन में शामिल आहिनि। 100 स्पीकर उन में शरीक थी रहिया आहिनि पूरे पाकिस्तान मां। बलोचिस्तान मां शाह मोहम्मद मरी अची रहियो आहे। पंजाब मां हिन वारे पहिरियों दफ़ो 20 माण्हुनि ते मुश्तमिल शाइर आहिनि ऐं शाइरनि जो वफ़्तु अची रहियो आहे। अफ़ज़ल साहिर उन में शामिल आहे, नीलम बशीर शामिल आहे, आयशा असलम पंजाबी जा मायानाज़ शाइर आहिनि, नयर अब्बास असांजो की नोट स्पीकर आहे जेको पाकिस्तान में हिन महिल सभ खां वधीक तनक़ीद जे हवाले सां ऐं तरक़ी पसंदि सोच जे हवाले सां उर्दूअ जो हिकिड़ो तमामु वॾो नालो आहे, उहो असांजो शामिल आहे। नूरुल हुदा शाह जामी चांडियो असांजे सेशन में शामिल आहिनि ऐं हिन सां गॾोगॾु हिन महिल पाकिस्तान जी मायानाज़ जर्नलिस्ट अस्मा शिराज़ी असांजे मेले में शरीक थी रही आहे, उनजे किताब जो महूरत आहे। त असां कोशिशि कई आहे त हिकिड़ो मुकमल ऐं जामे तरीक़े सां असांजो मेलो थी सघे। उन सां गॾु किताबनि जा स्टॉल आहिनि,
असां हिन मेले में अॼु ॿी जेका अहम ॻाल्हि आहे, असां तमामु घणा शुक्रगुज़ार आहियूं एंडोमेंट ट्रस्ट फंड वारनि जा, जंहिंमें हमीद आखून साहब जा, जंहिंखे असां गुज़ारिश कई त सिंध में ॿोॾि जे करे तमामु बदतरीन सूरत हाल आहे। केतिरा ई हुनरमंद औरतूं ऐं मर्द जेके हथ जो हुनर कनि था, हैंडीक्राफ्ट्स जेके उहे ठाहिनि पिया, उहे मुतासिर थिया आहिनि। त उन्हनि जो मेले सां गॾोगॾु सिटको पारां उहो इहतमामु कयो वञे, हुनरमंदनि जो मेलो बि अरेंज कयो वञे, त जीअं उन्हनि जो जेको पोरियो आहे उनजो उन्हनि खे मुल्ह मिली सघे। ऐं असां थोराइता आहियूं त उन्हनि पंहिंजे पारां बि हिन मेले सां गॾोगॾु पंहिंजो हिकिड़ो हुनरमंदनि जो मेलो बि लॻायो आहे। त असां पंहिंजे तरफ़ां कोशिशि कई आहे त न सिर्फ़ु अयाज़ खे ट्रिब्यूट पेश कजे, पर उन सां गॾोगॾु हिन वक़्तु जेके चैलेंजिस आहिनि उन्हनि ते बि ॻाल्हि ॿोल कयूं। ऐं हिन महिल सिंध खे जेको वॾे में वॾो बहिरान आहे, जेको ॿोॾि जी जेका तबाही आहे, त उन जी बि का सहायता करे सघूं मिली करे। त ही हिन मेले में सभु शामिल आहिनि।